गढ़ी ख़ैरो खां फ़क़ीर नदीम चांडियो। उन सुवाल कयो त साईं कुझु किताबनि में लिखियलु आहे त ॿहिराड़ी वारा माण्हू ईद जी निमाज़ खां पहिरियां कुर्बानी करे सघनि था ऐं कुझु किताबनि में लिखियलु आहे त कुर्बानी नथा करे सघनि। इन मसइले जो हल ॿुधाईंदा। त इन जो दुरुस्त जवाबु हीअ आहे त ॿहिराड़ी जा माण्हू तोड़े शहर जा माण्हू ईद खां अॻु में ईद जी नमाज़ खां अॻु में कुर्बानी न कनि, बल्कि ईद जी नमाज़ थी वञे उन खां पोइ उहे कुर्बानी कंदा। इहो ई दुरुस्त ऐं मुफ़्ता बि ही कौल आहे। रही ॻाल्हि त किताबनि में हीअ ॻाल्हि बि लिखियलु आहे, हूअ ॻाल्हि बि लिखियलु आहे, इन जे करे चवंदा आहिनि त फ़तवा ऐं इफ़्ता हिकु ख़ासि मुफ़्ती जो कमु आहे। हर माण्हू किताब पढ़ी उन मां मसइलो अख़ज़ कंदो त हू भुलिबो, छो त मा लहू व मा अलैहि छा आहे उहे उलमा सम्झनि था, इन्हनि में राजिह छा आहे मरजूह छा आहे उहो कौल आलिम दीन सम्झंदा आहिनि। कॾहिं कॾहिं असांजा माण्हू सादा माण्हू धोखो खाईंदा आहिनि, जेके कुझु किताब पढ़णु ॼाणींदा आहिनि त किताब खोले जेको मसइलो नज़र ईंदो आहे त चवंदा आहिनि त फलाणी किताब में मां पढ़ियो आहे, पोइ ज़िद बहस बि वरी आलिमनि सां कंदा आहिनि। ईअं न करणु घुरिजे। इन मसइले जो जवाबु जेकॾहिं तव्हां ॾिसो त फ़तावा वाहिदी में हज़रत मखदूम अब्दुल वाहिद सीविस्तानी रहमतुल्लाह अलैह बि इहो ई लिखियो आहे। ऐं असांजे सिंध जे पोएं दौर में वॾो फ़क़ीह, वॾो मुफ़्ती, वॾो आरिफ़ बिल्लाह हज़रत साईं मुफ़्ती मुहम्मद क़ासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजी फ़तावा क़ासिमिया में बि इहो कौल वाज़िह तौरु लिखियो आहे त ॿहिराड़ी जा माण्हू हुजनि, तोड़े शहर जा माण्हू हुजनि, कुर्बानी जेका आहे उहा ईद निमाज़ पढ़ण खां बाद में ई कंदा।